अस्सलाम वालेकुम। उम्मीद है सब ठीक ठाक हूंदो, खैर खैरियत सां हूंदो। अॼु मां अव्हां सां शेयर करे रही आहियां ये ख़ूबसूरत तस्वीरूं मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी शहज़ादी जूं आहिनि, जिन जी शादी थी वई आहे। ये ख़ूबसूरत तस्वीरूं आहिनि बख़्तावर भुट्टो साहिबा जूं, जेका तमामु प्यारी लॻी रही आहे पंहिंजी शादी में। ही तस्वीरूं कुझु वलीमे जूं, कुझु बारात जूं, कुझु मेहंदी जूं ऐं कुझु निकाह जूं आहिनि, जेके मां सिलेक्ट कयूं आहिनि। मूं सोचो छो न मां बि इहे शेयर कयां। तमामु ख़ूबसूरत लॻी रही आहे, तमामु प्यारी लॻी रही आहे। अल्लाह पाक हर छोकिरीअ जा नसीब सुठा करे। अल्लाह पाक हर भेण जे भाउ खे सलामत रखे। ही तमामु ख़ूबसूरत, तमामु प्यारियूं तस्वीरूं आयूं आहिनि। अल्लाह पाक जोड़ी सलामत रखे, ॿिन्हिनि खे ॾाढो ख़ुशि रखे। ही कुझु मेहंदी जूं तस्वीरूं आहिनि, कुझु निकाह, कुझु वलीमो, कुझु मां ईअं ई सिलेक्ट कयूं आहिनि। अव्हां सभिनि लाइ त मां अव्हां सां शेयर कयां। अॼु जो वीडियो पंहिंजे इख़्तिताम ते पहुतो। उमेद कयां थी अव्हांखे वीडियो पसंदि ईंदो। पंहिंजो रखिजो खोड़ सारो ख़्यालु। अल्लाह हाफ़िज़।